डिस्ट्रिक्ट काउंसिल शिकारपुर में चीफ ऑफिसर आगा जलालुद्दीन तरफ़ां सिंध असेंबली के स्पीकर आगा सिराज खान दुरानी ऐं ज़िले चेयरमैन आगा मुसीउद्दीन खान दुरानी की ज़मानत मंजूर थियण की खुशी में मुलाज़िमन ऐं दोस्तन में मिठाई विरहाई वई। उन मौके ते जलालुद्दीन ॻाल्हाईंदे चयो त तारीख़ गवाह आहे त हमेशा हक़ ऐं सच ते हलंदड़नि मथां वक़्ती तौर परेशानियूं ईंदियूं आहिनि, लेकिन फ़तेह हमेशा हक़ ऐं सच जी थींदी आहे ऐं अॼु दुनिया ॾिठो त हक़ जी फ़तेह थी आहे ऐं इनशाअल्लाह उहो ॾींहुं बि परे न आहे जो आला क़यादत सां गॾु आगा सिराज खान दुरानीअ समेत पीपीअ जे सभिनी वर्करनि ते लॻल कूड़ा केस ख़तमु थी वेंदा ऐं हमेशा वांगुरु पीपी फ़तेह माणींदी।